ونؤمن به ونتوكل عليك ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم أعوذ بالله العظيم وبوجهه الكريم وسلطانه القديم من الشيطان الرجيم أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد तौहीद की अमानत सीनों में है हमारे तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशा हमारा बातिल से दबने वाले ए आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तो इम्तिहान हमारा नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मक्तल पे उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे दारो रसन से क्या अरे नादा नबी की इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है अज़ीज़ाने गिरामी अल्लाह तबारक व तआला जा एहसान जो अल्लाह तबारक व तआला हिन दीनी प्रोग्राम में वेहण जी सआदत नसीब कई आहे ऐं अल्लाह तबारक व तआला
ही दीनी प्रोग्राम करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, चूंकि इहा अल्लाह तबारक व तआला जी घुर आहे। जो रिवायात में अचे थो, जंहिं बि बाने जे अल्लाह तबारक व तआला जंहिं बि बाने जे भलाईअ जो इरादो कंदो आहे त उनखे अल्लाह तबारक व तआला दीन वारी सम्झ अता कंदो आहे। हीअ नंढड़ी सूरत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अव्हांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाई। सम्झाइण ऐं सम्झण खां बाद में अल्लाह तबारक व तआला जमी मुसलमाननि खे इन आयत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त चूंकि बज़ाहिर सूरतुल असर नंढड़ी सूरत आहे, पर ईअं समझो त इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान जी हिदायत जे लाइ, इंसान जी कामयाबीअ जे लाइ जेकॾहिं हिन सॼे क़ुरान खे नाज़िल न करे हां, सिर्फ़ इन नंढड़ी सूरत खे नाज़िल करे हां, त इंसान जी हिदायत ऐं कामयाबी जे लाइ इहा नंढड़ी सूरत ई काफ़ी। इहे समझो त हीअ सूरत नंढड़ी सूरतुल असर सॼे क़ुरान शरीफ़ जो ख़ुलासो आहे। ऐं इन सूरत में अल्लाह तबारक व तआला इंसान जे कामयाबीअ जे लाइ 4 उसूल ज़िक्र कया आहिनि। 4 उसूल इंसान जे कामयाबीअ जे लाइ 4 उसूल ज़िक्र कया आहिनि। पहिरें नंबर ते ईमान, ॿिए नंबर ते अमल सालिह, 3 नंबर ते हक़ जी वसियत, 4 नंबर ते सब्र जी वसियत। इहे 4 उसूल अल्लाह तबारक व तआला इंसान जे कामयाबीअ जे लाइ ज़िक्र कया आहिनि। जेको भी इंसान इन्हनि 4 उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो त उहो इंसान कामयाब आहे। जेकॾहिं इन्हनि 4 उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारींदो त उहो खसारे ऐं टोटरे में आहे। पर जेकॾहिं इन्हनि 4 उसूलनि मां हिकु उसूल गुम आहे, 3 उसूल उन जे अंदर आहिनि, त उहो इंसान भी कामयाब नाही, खसारे में आहे। माना इन्हनि 4 उसूलनि मां जेकॾहिं कोई भी हिकिड़ो उसूल घटि हूंदो त उहो इंसान टोटरे ऐं खसारे में आहे। सो अज़ीज़ानी गिरामी, ॾिसो दुनिया जे अंदर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं अल्लाह तबारक व तआला अंबिया इकराम के मबऊस फरमायो। पोइ जंहिं भी नबीअ जी, जंहिं भी क़ौम पंहिंजे नबीअ जी फर्मा बरदारी कई ऐं इन्हनि 4 उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं त उहे उम्मतियूं कामयाब थी वयूं ऐं खसारे खां, टोटरे खां, उहे नुक़सानकारी खां बची वयूं। जिन ताबेदारी न कई पंहिंजे अंबिया इकराम जी, जिन क़ौमुनि इन्हनि 4 उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारी, उहे टोटरे ऐं खसारे वारा बणिजी विया, जहन्नम जा बल बणिजी विया। ॾिसो जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे। 950 साल पंहिंजी क़ौम खे तबलीग कई, वाइज़ नसीहत की, उन जे बावजूद भी कुल 80-82 माण्हू मुसलमान थिया। 4 उसूलनि जे मुताबिक़ उन्हनि ज़िंदगी न गुज़ारी, 4 उसूलनि खां फिरिया, मुंहुं मोड़ियूं त उन्हनि जे क़ौम जे मथां खुदाई अज़ाब आयो। लेकिन उन जो पुट किनान जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के 4 पुट रहा। रिवायात में अचे तो जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के 4 पुट रहा, हाम, साम, यासिफ, किनान। लेकिन जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुट किनान इन्हनि 4 उसूलनि जो इनकारी आहे। जॾहिं जनाबे नूह जो चयो न मञे, जॾहिं जनाबे नूह जे क़ौम जे मथां खुदाई अज़ाब थो अचे,
जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट किनान खे सॾु थो करे फरमाया बुनैया रुकम मअना वला तकुम मअल काफिरीन ए पुटड़ा अची असां सां हिन ॿेड़ीअ में सुवार थी काफ़िरनि सां गॾु न थी इन अल्लाह जे अज़ाब खां पंहिंजो पाण खे बचाए जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु किनान जनाबे नूह जो चवण नथो मञे जनाबे नूह जी ॻाल्हि मञण जे बजाय जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे थो चवे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवे थो क़ाल सआवी इला जबली यहसिमुनी मिनल मा जनाबे नूह मां तो सां कोन इन बेड़े में सवार थींदुमि तू मां पंहिंजे अल्लाह जे अज़ाब खां अल्लाह जे अज़ाब जे इन बचा जे लाइ मुंहिंजे लाइ ही चूती जबली काफ़ी आहे जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु जनाबे नूह जो चयो नथो वञे जनाबे नूह जो पुटु किनान जूदी जबल ते चढ़ी थो वञे जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो मुंहिंजो पुटु मुंहिंजो चयो कोन थो मञे जॾहिं चयो न मञईसि जनाबे नूह फरमायो क़ाल ला आसिम अल-यौम मिन अम्रिल्लाहि इल्ला मन रहिम अजो अल्लाह जे अज़ाब खां ये जबल बबल कोन बचाईंदई ओ मुंहिंजा पुटड़ा अजो अची असां सां हिन ॿेड़े में सवार थी जॾहिं जनाबे नूह जो चयो न मञई जॾहिं जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे मथां जॾहिं ख़ुदाई अज़ाब आयो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे पुट जे दौरान हिकिड़ी मौज जो आई अल्लाह फरमायो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन सब चओ सुभान अल्लाह अञा स्टार्टिंग हाणे थी आहे तव्हां ई सुभान अल्लाह था कयो ॼण राति खां वठी मानी न खाधी अथव सब चओ सुभान अल्लाह बा आवाज़ बुलंद सुभान अल्लाह एतिरी कम अज कम सुभान अल्लाह चओ उन्हनि मुशरिकनि खे बि ख़बर पए त अॼु हिकु अल्लाह जे पूॼारियुनि जो ॻोठ मोहम्मद कासिम कलोड़े में अज़ीम शान जलसो आहे सुभान अल्लाह चओ जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे पुट जे दौरान जॾहिं मौज जो आई त जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु ग़रक़ थी वियो यकदम जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त मुंहिंजो पुटु ग़रक़ थी वियो यकदम अल्लाह खां दुआ घुरी इन्न बुनी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन या अल्लाह तूं वाइदो कयो हो तुंहिंजो वाइदो सचो आहे तूं त अहकमुल हाकिमीन या अल्लाह तूं वाइदो कयो हो मां त तुंहिंजे अहल खे बचाईंदुमि या अल्लाह त मुंहिंजो सॻो पुटु किनान ग़रक़ थी वियो लेकिन अल्लाह तबारक व तआला जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम की जेका दुआ खे अल्लाह तबारक व तआला क़बूल त रहंदो नथो करे रहंदो जनाबे नूह खे धड़को थो ॾे अल्लाह फरमायो ए नूह अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नहु लैस मिन अहलिक ए नूह मूंखां अहिड़ा अणढंगा सवाल न कर जो अहिड़ा अणढंगा सवाल करे पंहिंजो पाण खे जाहिलनि मां न बणा जो अल्लाह फरमायो इन्नहु लैस मिन अहलिक ए नूह इहो तुंहिंजो पुटु तुंहिंजे अहल मां नाहे जनाबे नूह अर्ज़ कयो या अल्लाह छो मुंहिंजो पुटु मुंहिंजे अहल मां नाहे अल्लाह फरमायो इन्नहु अमलुन गैरु सालिह इन जा कम ख़राब आहिनि इन जे करे तुंहिंजे अहल मां ई कढी छॾियो मांस मालूम थियो त जेको इन्हनि चइनि उसूलनि जो इनकारी आहे त उहो बि टोटरे ऐं खसारे में आहे कामयाब न तो जनाबे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुट चयो न वञो जनाबे नूह जो जहन्नम जो बल्लू बणिजी वियो एड़ी तरह जेकॾहिं ॾिसूं था इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो नबी आहे पुट उन जो पीउ उन जो आज़र काफ़िर आहे लेकिन जनाबे इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे पीउ खे वाइज़ नसीहत करे थो उन जो पीउ चयो नथो मञे जेको बुत परस्त हो लेकिन जनाबे इब्राहिम खलीलुल्लाह जो चयो न मञई जहन्नम जो बल्लू बणिजी वियो मालूम थियो जेकॾहिं पीउ नबी आहे
पुत्र काफरा उनके भी अल्लाह जे अजाब का बचाई न तो सके त एड़ी तरह जे कने पुत्र नबिया पीउ काफरा उनके भी अल्लाह जे अजाब का बचाई न तो सके त एड़ी तरह तमा दुनिया जे तारीख दे नजर कयो फिरौन काफरा उन जी घरवारी बीबी आसिया नेक औरत आ जंहिंजे लाइ अचे थो त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में अल्लाह तबारक व तआला हज़रत बीबी आसिया के जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी घरवारी बणाईंदो लेकिन उहा बीबी साहिबा तमाम वडी बरगुज़ीदा औरत आहे अल्लाह जी दरबार में नेक औरत आ लेकिन उन जो मुर्स चयो न मञो बीबी साहिबा जो अल्लाह तबारक व तआला फिरौन के दरियाए शौर में गरक करे छॾियो वजह छा हो त इन्हनि चइनि उसूलनि जो इनकारी हुयो सो अज़ीज़ाने गिरामी एड़ी तरह जेकॾहिं घरवारी नेक आ मुड़स इन्हनि चइनि उसूलनि जो इनकारी आ उन जे अंदर ईमान नाही अमल सालिह नाहिन हक़ जी वसियत नाही सब्र जी वसियत नाही ई समझो त उहो बि टोटरे ऐं खसारे में त एड़ी तरह जेकॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दर सां अबू जेल जो दर आ मिटरी माइटरी आ वेझो रिश्तो आ उन जे बावजूद भी जेकॾहिं इन्हनि चइनि उसूलनि जो इनकारी आ त जहन्नम जो बल्लु बणिजी वियो अबू जेल खे तव्हां ॾिठो जो जहन्नम रसीद करे छॾियो उन्हनि खे ॿिनि शहज़ादनि वजह छा हो जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फर्मा बरदारी न कई त अहिड़ी तरह पाड़ेसरी भी उन शख्स के अल्लाह जे अज़ाब खां नथो बचाए सके वेझाए पर माइटाए पर मिटरी माइटरी भी अल्लाह जे अज़ाब खां उनखे नथी बचाए सके त अहिड़ी तरह हुस्न भी इंसान खे बचाए नथो सके ॾिसो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो चाचो अबू लहब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चयो न मञई जो अल्लाह तबारक व तआला उन जे बारे में सॼी सूरत तब्बत यदा नाज़िल फरमाई जो उहो ऐं उन जी घरवारी ॿई जहन्नम रसीद थी विया इन्हनि चइनि उसूलनि जा इनकारी हुया त अहिड़ी तरह जेकॾहिं हुस्न आहे अबू लहब के तमाम हसीन जमील हो अबू लहब जेकॾहिं हुस्न ते हुजे हा त पोइ जनाबे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो रंग जो कारो हुयो उन जा वार घुंडीदार हुया पोइ उनखे अल्लाह तबारक व तआला जन्नत में जाइ ॾिनी जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मेराज वारी रात जन्नत जो सैर कनि पिया त इब्राहिम जनाबे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो त साईं तव्हांजो गुलाम हज़रत बिलाल आहे घुमे मक्के जूं घिटियूं थो लेकिन उन जे जुतीअ जो आवाज़ अल्लाह सी तव्हांखे जन्नत में ॿुधाए थो वजह छा हो जो उन्हनि चइनि उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी चइनि उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी अॼु दुनिया जे अंदरि जेकॾहिं तव्हां ऐं असां इन्हनि चइनि उसूलनि खे फिटो कंदासीं त तव्हां ऐं असांजी ज़िंदगी बि टोटरे ऐं खसारे वारी बणिजी वेंदी जो अल्लाह फरमायो वल असर कसम आहे ज़माने जो इन्नल इंसान लफी खुसर तमाम जो तमाम इंसान टोटरे ऐं खसारे में आहिनि इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात मगर उहे शख्स जिन ईमान आंदो व अमिलुस सालिहात चङा कम कयूं व तवासौ बिल हक़ ऐं हक़ जी वसियत कयूं व तवासौ बिस सब्र ऐं सब्र जी वसियत कयूं त इहे ई इंसान कामयाब आहिनि सो अज़ीज़ानी गिरामी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं मूंखे बल्कि जमी मुस्लमाननि खे इन्हनि चइनि उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए हीउ असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह उलमा किराम बि पहुचण वारा आहिनि अन क़रीब मौलाना रियाज़ अहमद सुमरो साहब बि पहुचण वारा आहिनि ऐं मौलाना अब्दुल करीम मेखो साहब हज़रत मौलाना सईद अहमद सासोली साहब ऐं सानी डॉक्टर हज़रत अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जो जेको बेहतरीन अंदाज में सॼी सूरत शबाहत उन ई अंदाज सां इंशाअल्लाह हज़रत मौलाना मोहम्मद ईसा अब्बासी साहब कंडियारे वारा हज़रत मौलाना साईं सऊद अफजल साहब हाले जी वारा हज़रत मौलाना साईं अब्दुल जब्बार अब्बासी शाहपुर चाकर वारा हज़रत मौलाना साईं सैयद सिराज अमन शाह दामत बरकातुहुमुल आलिया हज़रत मौलाना साईं सैयद वलीउल्लाह शाह साहब हज़रत मौलाना अली शेर ब्रोही साहब हज़रत मौलाना हबीबुल्लाह शाह साहब हज़रत मौलाना अब्दुल करीम चौहान साहब हज़रत मौलाना
इलाही बख्श हक्कानी साहब बेहतरीन अंदाज में पांजे मौके ते तवां सां खिताब कंदा ईंदा। इंशाअल्लाह ही प्रोग्राम सिजल थे तई मगरिब जी नमाज ते इंशाअल्लाह जारी ऐं सारी हूंदो। सभिनी दोस्तन के गुजारिश थी कजे जेके रोडन रस्तन ते आहिन सभिनी के गुजारिश थी कजे त अची करे पिंडाल में अची उलमा इकराम जी वाइज नसीहत बुधो। चूंकि अजीजान गिरामी ही बारे